ओम शांति। हाणे सां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा हिकिड़ी गिरज में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। जो मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा के तन द्वारा चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा कि हाणे पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि ते असांखे राज्य करणो आहे। कि माण्हू हिक ॿिए जे मथां राज्य कंदा आहिनि न, हिक खे असां चऊं था हीअं कर, त उअं ई बाबा चए थो मन ते बि राज्य करो, पंहिंजी बुद्धि ते बि राज्य करो, पंहिंजे संस्कारनि ते बि राज्य करो। जो असां चाहियूं, जीअं परमात्मा असांखे चए उअं ई मन सोचे। जीअं असांखे परमात्मा श्रेष्ठ मत ॾे थो, उहो ई मत असांजी बुद्धि में हुजे। कहिड़ा संस्कार असांजे पीउ परमात्मा जा आहिनि, ओड़ा ई संस्कार असांजा बि हुजणा खपनि। त असांखे मन बुद्धि संस्कारनि ते जंहिं ॾींहुं असां राज्य करणु सिखियासीं न, असां जंहिं ॾींहुं असांजो मन उहो ई सोचे जो भॻवानु असांखे सिखाए थो। भॻवानु कहिड़ा असांजो पीउ। असांजी बुद्धि में आसुरी मत न हुजे। असुरनि जी मत कहिड़ी हूंदी आहे? जीअं माण्हू चवंदा न, हिनखे चिड़ाए त मज़ो ईंदो। या अगरि कोई तव्हांखे चए थो मतिलबु उहो असुरी मत आहे, हुन इहो कमु करण सां त असुर ठही वेंदो। हिनखे चिड़ाए केॾो चिड़े थो, केॾो रोए थो। कंहिंखे चिड़ाए करे गुआरे करे खिलण मज़ो अचनि, इहा आसुरी मत आहे। कंहिंखे बि चाहे माउ पीउ चले, ॿारनि खे ई शौंक़ु चढ़े। माउ पीउ कोई भॻवान थोरी हूंदे। कलयुगी माउ पीउ त कलयुगी आसुरी मत उन्हनि में बि, उहो बि इंसान ई आहिनि, हिन दुनिया में रहण वारे आहिनि। फिर ॿार पैदा करे अथनि त समझदार थोड़ी थी आहिनि। चाहे माउ पीउ हुजे, चाहे ॾाॾो ॾाॾी हुजे, चाहे टीचर हुजे, वॾा आहिनि पर आहे त सभिनि जी बुद्धि में आसुरी मत न। हेॾ माण्हू ईअं ई त करे थो न, कंहिंखे चिड़ाए मज़ो ईंदो। अॼु माण्हू हिक ॿिए सां मिले थो, हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदो, छा ॻाल्हियूं कंदो? छा जेकी बि ॻाल्हियूं कंदा आहे इहे असुरनि जहिड़ी ॻाल्हियूं कंदा आहिनि। माण्हू चईंदा भई असां त हीअं त लेन देन त करणी पवंदी न, भई असांखे छा परेशानी आहे, असां कीअं था करूं, हीअ त करणी पवंदी, हीअं चईंदा। लेकिन बाबा चए थो इन सां फ़ाइदो थींदो। फ़ाइदो त आहे न, भई ॿ ॼणा मिलनि था, उहो पंहिंजी कहानी थी ॿुधाए, रामायण ॿुधाए थी, उहो पंहिंजी रामायण ॿुधाए थी। इन सां भई हुन तव्हांखे रामायण ॿुधाई, तव्हां हुनखे अहिड़ो उत्तर ॾिनो कि हुनजे घर में सुख शांती थी वई। अगरि तव्हां हुनखे ॻाल्हि ॿुधाई त हुन तव्हांखे अहिड़ी सम्झ ॾिनी कि तव्हांजो मन बि शांत थिए ऐं तव्हांजे घर में जेकी ॻाल्हि आहे, जंहिंजे लाइ बि ॻाल्हि आहे, उहो शांत थिए। न ॿियो ई माण्हू हिक ॿिए तेल विझंदा, छा हीअं थी करे त हीअं कर, न त ॾाढी तंग कंदा, हीअं कंदा, हूअं कंदा। ऐं ईअं असां ॻाल्हि कहिड़ी बि हुजे, असां भॻवान खे वेही करे मन ई मन में ॿुधायूं ऐं हुनखे यादि करो। हुनखे चऊं न हाणे त ॾाढो मूंखां नथो थिए, तव्हां ई अचो मूंखां करायो। हुनजे मथां विश्वास रखो, हुनजे मथां सभु कुझु छॾे करे शांत रही ॾिसो, त हिन सां असांजो मन बि शांत ऐं घर में बि सुख शांती। त बाबा चए थो कि हिन समय असांजी बुद्धि में न सभिनि जी
सिर्फ हिक ॿिनि जी न, विष्णु जी सर्व आत्मा। छो जो हिन समय आसुरी राज्य तो हले न, रावण राज्य तो हले। हिन समय रावण था सभिनि में, हर स्त्री पुरुष में पंज वज विकार आहिनि, काम क्रोध लोभ अहंकार। तॾहिं त रावण खे 10 शीश ॾेखारीनि। असां घर में स्त्री पुरुष रहनि था, स्त्री में भी 5 विकार, पुरुष में भी 5 विकार। त गृहस्थी कीअं थी हले हिन समय? रावण जे हिसाब सां। माण्हू चए थो सभु कुझु भगवान ही तो करे, भगवान नथो कराए तव्हांखां, सभु तव्हांखां रावण तो कराए। ये ध्यान रखो। ये चइण मतलब सभिनि खां वॾो पाप करणु। सभु कुझु वही करे तो कराए तो, ये नथो कराए। केरु तो कराए तव्हांखां? रावण तो कराए। रावण खां काम क्रोध लोभ अहंकार भगवान ॾेखारे में ॾींदो। उहे रावण भी आहे लेकिन ॾेखारे में न ॾींदो। अॼु तव्हां चओ त सभु कुझु भगवान तो कराए, वही सभिनि में। अॼु तव्हां क्रोध था करो त भगवान तव्हांखां क्रोध कराईंदो। इधर दुनिया में माण्हू लिखी छॾियो आहे कि अहिड़ा अहिड़ा भगवान जा रूप बि ठाता अथनि कि देवी खे क्रोध अची वियो। हाणे माण्हू देवी जी महिमा करे थो कि सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी डबल आहिनि। देवी देवताउनि जी महिमा कंदा आहिनि, पोइ देवी खे अस्त्र शस्त्र कीअं ॾेई सघंदा आहियूं असां? देवी भी क्रोध कंदी, हिंसा कंदी, त पोइ उहा असांखे शांत रहण कीअं सेखारींदी? उहा असांखे कीअं सेखारींदी कि सदा कहिड़ी बि ॻाल्हि हुजे लेकिन शांति जी शक्ति सां असां हर ॻाल्हियुनि खे पार करे सघूं। त देवी भी हिंसा सिखाए थी। देवी जे हथ में माण्हू अस्त्र शस्त्र ॾियनि था। कल्ह जो कोई माण्हू भी चईंदो भई देवी भी त अहिड़े माण्हुनि खे अहिड़े अस्त्रनि खे मारी न, त असां भी अहिड़ी तलवार खणी मारूं था। सही आहे। त बाबा चए थो ॾिसो माण्हुनि जी बुद्धि में छा छा कचिरो पियल आहे। बाबा चए थो हिन समय सभिनि जी बुद्धि न डस्टबिन थी वई। सभिनि जी बुद्धि, छोकि परमात्मा आत्माउनि खे ॾिसंदो आहे। तव्हां ईअं न सम्झो तव्हां घर जा वॾा आहियो त तव्हांजी बुद्धि डस्टबिन आहे। तव्हांजी बुद्धि भी डस्टबिन। तव्हां अगरि हिक ॿिए जी ग्लानी कंदव, काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे कमु कंदव, हिक ॿिए खे चिड़ाए करे ख़ुशि थींदव, हिक ॿिए जे लाइ बुरो सोचंदव। चइण में त माण्हू चईंदो न न असां त न कंदा, लेकिन सॼे ॾींहं में राति जो चेक करो या जॾहिं बि तव्हां शांति सां वेठा हुजो न, हिन समय चेक करो, तव्हांखे सम्झ में ईंदो मां केतिरो माण्हुनि जे लाइ बुरो सोचां थी, ॻाल्हायां थी। न ईअं कई, न ईअं कई, न ईअं कई। मुंहिंजे पुटनि धीअरनि सां ईअं कयो अथई, हिन जा पुट धीअर बि ॾिसूं, हिन जा पुट धीअर बि अहिड़ो दुख ॾिसनि। मुंहिंजी नुंहं सां ईअं कयो अथई, हिननि जी नुंहं सां बि ईअं थिए त पतो लॻे। इहे सभु छा आहे? इहे सभु आसुरनि जो कमु आहे। सभु तव्हांखां रावण तो कराए। हिक ॿिए सां जलण, रीस करण, तुंहिंजी मुंहिंजी करण, सभु रावण तो कराए। भगवान नथो कराए। भगवान तुंहिंजी मुंहिंजी कराईंदो। भगवान कॾहिं क्रोध असांखे चईंदो क्रोध करो। असांजे अगरि भगवान वेठो आहे त उहो असांखे क्रोध कराईंदो कॾहिं? हर हिक जी बुद्धि में, हर हिक जी आत्मा खे हिन समय रावण पंहिंजी कैद में करे रखे। माण्हू चइण में झटि चए थो कि अरे सभु भगवान ई तो कराए, उहो ई सुख तो ॾे, उहो ई दुख तो ॾे, उहो ई सभु कुझु कराए थो, हुनजो ई दुख ॾिनल आहे, उहो बि सुख सम्झी करे हलो। त बाबा चए थो मां तव्हांखे दुख न ॾींदो, रावण दुख ॾींदो। अहिड़ी ॻाल्हियूं असांखे कीअं ॿुधायूं कॾहिं? छो त इहे ॻाल्हियूं स्वयं परमात्मा ई असांखे ॿुधाए सघंदो आहे। असांखे बि ॿुधाए अथई, असां बि तव्हांखे ॿुधायूं था। कई चए असांजे ग्रंथ शास्त्र ॿुधो,
ग्रंथ शास्त्र तो असां द्वापर युग खां पढ़ियल आहियूं, सभु कूड़ ई त लिखियल आहे, सभिनि खां वधीक कूड़ लिखियल आहे न ग्रंथ शास्त्रनि में। कण कण में भगवान आहे, कण कण में भगवान हुजे हा पोइ त जीवन केॾो सुठो थी वञे हा न। लेकिन कण कण में भगवान न आहे, हिन समय कण कण में रावण, विकार, बुराइयूं, झूठ, पाप, मिलावट, भ्रष्टाचार, हर हिक जे मन में हिन समय रावण जो राज्य आहे। पंहिंजी आत्मा कंहिंजी कैद में आहे रावण जी। तॾहिं त चऊं था न भई असां केतिरो बि चाहूं था क्रोध न करूं, उल्टो सुल्टो न सोचो, श्री तव्हां हिन समय जेल में वेठा आहियो। इस समय सभी मनुष्य आत्मा जे परमात्मा खे पहचाने छॾियो ऐं हाणे न भगवान खे यादि करे छॾे, हिकु भगवान जी शक्ति असांखे रावण खां छुड़ाए शक्ति आहे। भगवान जो हिकु नाम राम भी है, हिकु परमात्मा राम जी शक्ति असांखे हिन रावण खां विकार बुराई सां छुड़ाए सघे, ॿियो केर बि न छुड़ाए सघे। भले तव्हां केतिरा बि व्रत जप तप करो, तीर्थ करो, गुरु करो, स्नान करो गंगायूं में, केतिरा बि पाठ पूजा करो, कोई भी तव्हांजे मन खे शांत करे ई न सघंदो। एतिरी गारंटी सां केरु चई सघंदो? असांजो पीउ सेंदर उहो ई चए थो, जेसिताईं तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में न यादि कंदव, तेसिताईं तव्हांजे मन शांत न थी सघंदो। तेसिताईं तव्हां घड़ी घड़ी रावण भूत सां हारदा ई रहंदो। जेसिताईं तव्हां मूंखे न यादि कंदव निराकार रूप, तेसिताईं तव्हां रावण जी कैद में ई रहंदो। कहने न सीता के राम, रावण जी कैद था कयूं, वो राम जी सीता न, त्रेता युग में रावण न हूंदो। ये हिन समय असां परमात्मा राम जी सीता आहियूं, असां सभु आत्मायूं रावण खां विकार बुराइनि जी कैद में आहियूं, ऐं उहो ई परमात्मा राम असांखे अची करे हाणे हिन कैद खां छुड़ाइण ईंदो। कीअं छुड़ाइण ईंदो? सिर्फ़ु चईंदो आहे ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हां हिन रावण खां विकार बुराइनि जी कैद खां मुक्त थी। त बाबा चए थो हर 50 साल में हिकु बार मां तव्हांखे रावण जी जेल सां छुड़ाइण ईंदो आहे। कंहिंखे छुड़ाइण ईंदो आहे? परमात्मा सभिनि आत्माउनि खे। जेको असां चऊं था न अलाए कहिड़ा कहिड़ा वीचार था अचनि, मन नथो लॻे, घड़ी घड़ी क्रोध थो अची वञे, ईअं थो थिए, ये असांजी आत्मा रावण जी कैद में आहे। अगर असां ख़ुदि की आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदासीं त असांजी आत्मा हिन रावण जी कैद खां मुक्त थी वेंदी। कुछ भी न करणो, कोई व्रत जप तप तीर्थ न करणो, कोई जाप न जपणा आहिनि, कोई माला ई न जपणी, सिर्फ़ ख़ुदि खे आत्मा सम्झण सां भगवान के निराकार रूप में याद करण सां असांजी आत्मा रावण जी जेल मां मुक्त थी वेंदी। असांजी आत्मा में एतिरी शक्ति अची वेंदी कि असां हिन विकार बुराइनि जे मथे, हिननि जे मथे विजय प्राप्त करे सघूं। अॼु माण्हू चए थो मां केतिरो बि कोशिश करां थो लेकिन क्रोध थी थो वञे, त तव्हां इहे रोज़ हारो था, पोइ ॾाढा ख़ुशि थी वेंदा आहिनि। ॾिसो तव्हां ईअं अख ॾेखारी न, असां जोर सां ॻाल्हायो न त ईअं ॿार चुप थी वियो, हीउ मूंखां डिॼी वियो। अॼु माण्हू ॿियनि खे, ॿारनि खे अख ॾेखारे रिझाए करे दबाए करे हले थो न, त ॾाढो ख़ुदि खे वॾो थो सम्झे। ये वॾाई आहे। असां ॿार खे प्यार सां सम्झायूं, हुनखे सभु शिक्षायूं ॾियूं, हुनखे समझदार ठाहियो न। भई रिझाए करे तव्हां चुप कराए विहारे छॾंदव, सम्झो ॿार खे ठीकु आहे, लेकिन कल्ह जो हुनजो तव्हां मां डपु निकिरी वञे की न मम्मी त कुझु न कंदी, फालतू आहीं,
कलर जो तव्हांजी एब्सेंस में उहे ई कम करे छॾे, या तव्हां खां डिॼी करे तव्हां खां परे हली वञे, तव्हां वटि तव्हांजी ॻाल्हि संबंध में सुठी रीति रहे न, तव्हां खां डिॼे या ज्यादा ही डिॼी वञे, अपसेट थी वञे, त माण्हू कुझु जो बि करो न ईअं सोचे सम्झी करे करो। अॼु माण्हू ॿारनि खे डिॼाए करे वेठो, लेकिन फ़ाइदो छा ॾींदो? या त अगरि ॿार होशियार हूंदो त चईंदो ठीकु आहे हाणे मम्मी अची करे वेंदी त पोइ करे वठंदासीं, या सीधो साधो हूंदो त डिॼी करे वेही रहंदो, डरपोक थी वेंदो। ठीकु आहे, त असां हुनखे हुन ॻाल्हि जी सम्झ ॾियूं न, हुन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ हुन आत्मा खे शक्ति ॾियूं कि आत्मा ये ॻाल्हि सम्झी वञे जो मां हिनखे सम्झायां। हिन रीति असांखे छा करिणो आहे? परमात्मा खे यादि करिणो। छो जे हाणे हिन सृष्टि ते आयो आहे, असांखे केॾे प्यार सां सम्झाए थो, शिक्षाएं ॾिए थो, त असांखे बि बाप सां ॾाढो प्यार सां हलणो, बाप सां असांखे बि बाप समान सभिनि सां प्यार सां हलणो, असांखे बि बाबा जी असांखे शिक्षाएं ॾे थो, सम्झानी ॾे थो, असांखे बि सभिनि सां हलणो। आया त जीवन जीअणा आहे त ख़ुशी ख़ुशी सां जीवन जीओ, न तुंहिंजी मुंहिंजी हेठि मथे घटि ज्यादा छा, तव्हांजे भाग्य में जो हूंदो न उहो तव्हांखे ज़रूर मिलंदो। अॼु माण्हू सोचे थो हिनखे ईअं आहे मूंखे न आहे, मूंखे छो न आहे। अॼु घर में ॿार आहिनि, हिनखे एॾो प्यार था ॾियो, मूंखे नथो ॾियो, हिनखे एॾो फैसिलिटीज़ था ॾियो, मूंखे नथा ॾियो। अॼु घर में 2 नूंहर आहिनि, हिनखे ॾाढो पुछनि था, मूंखे नथा पुछनि, असां ईअं था करनि। जेको जंहिंजे भाग्य में हूंदो उहो हुनखे ज़रूर मिलंदो। तव्हांजे हिस्से में जो तव्हांखे प्यार मिलणो आहे, जेतिरी तव्हांखे इज्जत मिलणी आहे, जेतिरो तव्हांखे धन मिलणो आहे, उहो तव्हांजे कर्मनि अनुसार। अॼु माण्हू इज्जत बि मांगे करे थो वठे न, भई हिनखे एॾो इज्जत ॾियनि था, मूंखे नथा ॾियनि। प्यार, अॼु माण्हू वटि प्यार जी कमी आहे, चवनि था मूंखे के प्यार ॾिनो ई न, जबकि असांजी आत्मा जा निजी गुण आहिनि। अॼु माण्हू पैसे जे पुठियां पइजी वियो न, लेकिन असल में असांजी आत्मा जो निजी गुण धन कहिड़ो आहे? सदा शांत रहन, सुखी रहन, प्रेम सां रहन, शक्ति स्वरूप रहन, आनंद में रहन, सुख स्वरूप रहन, पवित्र रहन। ये असांजी आत्मा में, ये असांजी आत्मा जो धन आहे। अॼु माण्हू में पवित्रता त ना जे बराबर आहे। पवित्रता अर्थात सोच बोल कर्म संजा शुद्ध हुजणु, पवित्र अर्थात विकार बुराइनि से मुक्त हुजणु। पवित्रता प्रेम, प्रेम भी कूड़ो प्रेम, दिखावे जो प्रेम, मतलबी प्रेम। पवित्रता भी सिर्फ ॿाहिरां जी, अंदर सब कारा। शांति सिर्फ ॿाहिरां सां भी थोड़ी सी शांति, लेकिन मन तो सभिनि जो शांति आहे। सुख आनंद जे लाइ माण्हू एॾो ख़र्चो थो करे, थोरो सो आनंद वठिजो। आत्मा जी प्रॉपर्टी, आत्मा जॾहिं चाहे मां आनंद स्वरूप आत्मा है, हिन सुमान में टिकी वञे ऐं आनंद जी अनुभूति करे, लेकिन कमी थी वई है न, शरीर में विटामिन प्रोटीन जी कमी थी वेंदी है, वो हिन समय आत्मा में हिन विटामिन प्रोटीन हिन धन जी कमी थी वई है, ज्ञान गुण शक्तियुनि जी। हाणे ये भरजे कीअं न, तॾहिं त माण्हू चए थो मूंखे के प्यार न ॾिनो, तव्हांखे न ॾिनो त तव्हां वटि न आहे छा? हर आत्मा में पंहिंजी पंहिंजी गुण इहे हूंदा ई आहिनि, 5 गुण 7 गुण त हर आत्मा में हूंदा ई आहिनि, लेकिन हिन समय न आहे।
तो माण्हू प्यार भी मांगे तो वठे, इज्जत भी मांगे तो वठे। पैसो तो चलो मांगदो ही आहे, लेकिन उसकी इज्जत ॾियण, उसकी मान ॾियण, उसके वॾो समझी करे उसके घर गृहस्थी में रखन। बाबू पुत्र तो कहिड़ी दुनिया थी वई आहे न, करे शो थी वई आहे। छोकी असां केतिरो माण्हुनि खे प्यार ॾियूं, असां केॾो माण्हुनि खे इज्जत ॾियूं था। इज्जत ॾियण सां मिलंदी आहे, प्यार ॾियण सां मिलंदो आहे, सुख ॾियण सां मिलंदो आहे, शांति ॾियण सां मिलंदी आहे। पवित्रता रहंदासीं, सभिनि जे लाइ शुद्ध सोचंदासीं, असांजी आत्मा भी विकार बुराइनि खां मुक्त थी वेंदी। त इहे सभु ॾियण सां वधंदो आहे। जेतिरो असां परमात्मा खे यादि कंदासीं न, त असांजी आत्मा हिननि गुणनि शक्तियुनि में भगवान भरपूर थी वेंदी। माण्हू चईंदा आहिनि भगवान सभिनि जी झोली भरंदो। भगवान कॾहिं बि धन जी झोली न भरंदो। भगवान असांजी आत्मा में इहे गुण भरे छॾियो। असां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, तुंहिंजी आत्मा में परमात्मा जो गुण शक्तियूं ज्ञान ईंदो वेंदो। ॾिसां असां आत्मायूं समझदार थींदा आहियूं, आत्माउनि में परिवर्तन ईंदो वेंदो आहे। त बाबा चवनि था कि हाणे असांखे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करे बाबा जो असांखे गुण शक्ति ॾींदा आहिनि, हुननि सां भरपूर असांखे करणो, ताकी असां ॿियनि खे बि ॾेई सघूं। असां भॻवान खां इहे ज्ञान गुण शक्तियुनि जो खज़ानो छो था वठूं, ताकी असां ॿियनि खे बि ॾेई सघूं। छोकी बाटण सां वधंदो आहे। अॼु माण्हू बाटे नथो सघे, भले रखंदो अंदर लिकाए करे, भले वो ख़राब थी वञे, सड़ी वञे, लेकिन कंहिंखे ॾे नथो। केॾो जेको इंसान जी हालत छा थी, घर में चीज आहे, पतो आहे हाणे न खाईंदसि त ख़राब थी वेंदी, त बि उन्हनि खे कंहिंखे बि ॾियो, चाहे मनुष्य आत्मा खे ॾियो, चाहे जानवरनि खे ॾियो, त उहो चीज असांखे सफल करणी, न त पाणी में बहाए छॾो। ॾिसो पाणी खे छो ख़राब करो थी, जंहिंजे कम में अची वञे हुनखे ॾेई छॾो। त असांखे छा करणो आहे, असांखे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करणो, और जो बाबा असांखे शिक्षा ॾे थो वो समझी करे जीवन में धारण करण जी जो पुरुषार्थ करणो। सिर्फ बुद्धि करे रखो न, असां जो ॿुधऊं था हुनखे धारण करण जी महिनत करो। असां में हर घड़ी, हर रोज कुछ न कुछ परिवर्तन जरूर थियणो खपे, तॾहिं फ़ाइदो। अच्छा मीठे मीठे सिखले जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी वारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। इच्छा मात्र मवेशिया जी स्थिति द्वारा मास्टर दाता ठहण वारा ज्ञानी तो आत्मा था, पर तो जो ज्ञानी तो आत्मा था बुद्धिवान आहे न, उन्हनि में कॾहिं बि मांगण तो संस्कार न, उन्हनि खे बिना मांगे सभु कुझु मिली वेंदो, मांगण जी आवश्यकता ई न हूंदी। जॾहिं स्वतः सर्व प्राप्तियूं थी वेंदियूं त मांगण जो संकल्प बि न रोकी सघिजे। अहिड़ा ॿार इच्छा मात्र में विद्या थी, असां वटि सभु प्राप्तियूं आपे ई अची थी वञनि, छो असां बाबा खे यादि था करूं, त मांगण जो संकल्प ई न थींदो, सभु इच्छाएं पूरी थी वेंदा। अहिड़ी ज्ञानी जो आत्मा मांगण सां
एड़ी ज्ञानी तू आत्मा मांगण वारसा दाताचा बार मास्टर दाता थी। एड़ा बार मास्टर दाता थी छोकी हुननि जो मांगण पूरो थी वेंदो आहे। हाणे उहो परमात्मा जे ॿार ठही सभिनि खे ॾींदा रहियूं नाम मान शान। इन सभिनि जी छा ज़रूरत आहे? अॼु माण्हू चए थो मूंखे मान ॾे, मुंहिंजो नाम थिए। ॿाहिरां खां तव्हांखे कुझु करण लाइ मान ॾींदा बि, पर प्राप्ति त न आहे न। छो माण्हुनि जी इच्छा थी थिए कि मुंहिंजा पेर पए, मूंखां पुछे, मूंखे मान ॾे, मूंखे इज़त ॾे। छो तव्हांजी इच्छा छो थींदी आहे? त जे तुंहिंजी आत्मा परमात्मा प्यार सां भरपूर न आहे। जेकर आत्मा खे परमात्मा जे प्यार जी भरपूर महसूसता हूंदी न, तो हुनखे कुछ भी मांगण जी जरूरत न। सत्य भागवतन का स्लोगन आहे, पंहिंजे मन बुद्धि संस्कारन के संपूर्ण राज्य करण वारा ही स्वराज्य करे। जैसे पंहिंजे जीवन में मन बुद्धि संस्कारन ते राज्य करण। ओम शांति। बाबा की याद करो। ओम शांति।